रियासत रियासत। वो अदा मां ये रिश्ता पक्का समझा? पक्का असल सोराना पक्का समझ पर शर्त इहो आहे जो पहिरियां मां कंदुसि पंहिंजे पुट जी शादी, पोइ भली तव्हां मुंहिंजी न्याणी खे वनवा में विहारे वञो। हाणे अबो लॻी सो न हाणे अबो थो लॻा, तोखे पहिरियां मां गाबो लॻंदोसि छा पुट? अदा ॻाल्हि पोइ या अॻे जी नाहे, मूंखे हूर खे राज़ी करण में कुछ वक्त लगंदो। जेकॾहिं तुंहिंजी छोकिरी राज़ी न आहे अदी त पोइ रिश्तो करण लाइ छो आई आहीं? हा मुंहिंजो मक़सद जे मूं पंहिंजे छोकिरे जी शादी कई त पोइ मां ऐं राणी गॾिजी हूर खे राज़ी करे वठंदासीं। अड़े वाह त पटिया, जेकॾहिं पहिरियां तुंहिंजी भेण जी शादी थी त भेण जा सॻा भाउ असांखे मानी टिकी केरु करे ॾींदो? हा चाची, बाबा सही तो चवे, पहिरियां मुंहिंजी शादी पोइ अदी जी शादी। जेकॾहिं इहा तव्हांजी मर्ज़ी आहे त पोइ मां पंहिंजी न्याणी खे राज़ी करण जी कोशिश कयां थी। जे हींअर राज़ी न थी त पोइ मुंहिंजे छोकिरे जे लाइ तो वारी न्याणी कॾहिं बि राज़ी कोन थींदी। बाबा अहिड़ियूं निभागियूं आयूं त न कढ। मालिक भलाई कंदो अदा। मां पंहिंजे मुड़ुस सां सलाह करे वठां, पोइ तव्हांखे वर्दी ॾेई वठंदा। हा बिल्कुलु बिल्कुलु, भली सलाह कयो, असांखे एतिरा थी कोन्हे। बाबा खणी पहिरियां पाण अदी जी शादी जी इजाज़त ॾियूं। अड़े जेकॾहिं पोइ उहा छोकिरी राज़ी न थी त पोइ सॼी ज़िंदगी तूं चूसींदे। सुभाणे गुलनार जी इद्दत पूरी थींदी ऐं उन खां पोइ असां शहर हलिया वेंदासीं। इहा ख़बर निहाल वारनि खे बि आहे त गुलनार भरे पेट सां आहे। हू दिलमुराद ख़ान जे ॿार खे जनम ॾियण वारी आहे, जेको हिन हवेली ऐं हिन रियासत जो वाहिद मालिक बचियो आहे। हुन खे ख़त्म करण जे लाइ निहाल वारा पूरो ज़ोर लाईंदा। कदन इन जी हिफ़ाज़त तुंहिंजे ज़िम्मे आहे। मुंहिंजे जवान पुट खे त तूं कातिलनि खां न बचाए सघे, पर जेकॾहिं कादन हुन जे औलाद खे कुझु थियो त कादन मां तोखे कॾहिं माफ़ न कंदसि। अमा बख्ती, तव्हांजे ऐं निहाल वारनि जे विच में मां हिकिड़ी दीवार आहियां। निहाल वारनि खे तव्हां ताईं पहुचण लाइ हिन दीवार सां टकराइणो पवंदो। ही ॿ अहम आहिनि, तंहिं करे तूं पंहिंजनि समूरनि हमराहनि खे होशियार करे छॾ। हवेलीअ ॿाहिरां हर चुरपुर ते नज़र रखनि। हू ख़ुदा कंदो त अहिड़ो को बि अणवणंदड़ वाक़ियो न थींदो। इन ॿिनि ॾींहंनि में मां संभाले वठंदुसि, पर मां दिलमुराद जी औलाद जे लाइ इहो ख़तरो हमेशह रहंदो। शहर में निहाल खान वारनि जी का बि पहुच न आहे ऐं कादन मां इहो फ़ैसिलो कयो आहे त जेसी ताईं दिलमुराद ख़ान जो पुटु जवान न थिए मां उनखे शहर ई रहायां। साल में सिर्फ़ हिकु दफ़ो पग ॿधाई जी रस्म ते वठी ईंदीमांसि। ॿुधो, अंदर उताक में बादल ऐं फ़क़ीरो आहिनि? ॿई अंदरि आहिनि उताक में। अच्छा, हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। असांखे पाण में का सलाह मसलत करणी आहे। तव्हां मां को बि अंदरि न सूंघण जे लाइ आयो त सम्झो मुल हूंदो, सम्झो? सम्झां तो त वॾो नुक़सान करण वारा आहिनि। निहाल खान जी पग खे कादन धूड़ में लताड़ियो आहे। छा था सम्झो उहे भाट करे वेंदा? सभिनि लाइ बहितर इहो आहे त असां पोइ ते हटी वञूं। गुलू, इहा बुज़दिलीअ वारी ॻाल्हि जेकॾहिं बादल ॿुधी न त गोली हणण में देरी न कंदुई। फ़क़ीरा, तूं रुॻो हिन ॻाल्हि ते गौर कर। कने कादन गुलूअ खे ज़िंदा छो छॾे? बाबा, कादन खे जेको गुलूअ खां पुछा करणो हो सो उन पुछा करे वरितो। हाणे गुलूअ जे कहिड़े कम जो तॾहिं हुन मात कढी छॾे। इहो कादन पंहिंजे दुश्मन खे आसानीअ सां माफ़ नाहे कंदो। जहिड़ी आसानीअ सां हिन गुलूअ मां हुन हथ कढी छॾिया आहिनि। अदा फ़क़ीरा,
बाबा बिल्कुलु सही थो चवे। हाणे मूंखे लॻे थो त बाबा जी शैतानी खोपड़ी कम करणु शुरू करे ॾिनो आहे। थोरो खुली ॻाल्हि कर बाबा। वकीरा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे हाणे इहो गुलू असांजे कंहिं कम जो रहियो ई न आहे ऐं उहो कादन जो जासूस बणिजी वियो आहे। ऐं मां सम्झां थो त इन ई शर्त ते इन गुलूअ मां हुन हथ कढिया आहिनि। बाबा साईं जेकॾहिं ईअं आहे त पोइ इहो गुलू त असां लाइ वॾो ख़तरनाक बणिजी वियो आहे ऐं उहो असांखे कंहिं वक़्तु बि नुक़सानु पहुचाए सघे थो। इन जो थोरो उबतड़ सोच वग़ैरह, थोरो उबतड़। इहो गुलू असांखे नुक़सानु न बल्कि असांखे फ़ाइदो बि ॾेई सघे थो। उहो कीअं बाबा? हाणे तव्हां मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾियो। हाणे असीं रांदि था शुरू कयूं तास जी। तुर्क जे पते खे लिकाए उन जॻह ते असीं जोकर खे इस्तेमालु कंदासूं। उहो जोकर गुलू हूंदो। हा, इहो जोकर गुलू ई आहे। हाणे सुभाणे तव्हांखे छा करिणो आहे इहो तव्हांखे मां बाद में ॿुधाईंदुसि, पर जेको अॼु राति ने गुलूअ खे तव्हां कीअं इस्तेमालु कंदो थोरो गौर सां ॾिठो। अम्मा तूं हिते अची वई? मां तोखे कमरे में पे ॻोल्हियो। अम्मा कमरे में मुंहिंजो साह पे मुंहिंजो ऐं दिलि मथां घणी सुस्ती थी वई, इन्ही जे लाइ मां ॿाहिरि निकिरी आयसि। बशीरा तूं हीअं कर, गुलनार लाइ वञी जूस तयारु करे अच। ठीकु आहे अम्मा। हीअं थो लॻे त असांजो महिमान अॼु या सुभाणे अची वेंदो। अम्मा सिर्फ़ु सुभाणे को ॾींहुं आहे, ॿिए ॾींहुं सिज उभरण सां ई असां निकिरी वेंदासीं। शहर पहुचण खां पोइ का बि परेशानी कोन थींदी ऐं मां तोखे वॾी अस्पताल में दाख़िल कराईंदसि। ऐं जेसी ताईं तूं ॿार खे जनम ॾेई मुकमल तरह सां सिहतयाब न थींदीअ, असां हिते ॻोठ न ईंदासीं। उते हर वक़्तु बशीरा तुंहिंजी ख़िदमत लाइ मौजूदु हूंदी ऐं मां बि उते तोसां गॾु हूंदसि। इहो ख़्यालु रहे त तव्हांजी नज़र गुलू मथां हुजे। असांखे नथो लॻे त गुलू असां सां गदारी कंदो। अरे घणो सियाणो न थी नुरल। जेकॾहिं गुलू गदार हूंदो न, दरबार में बीठल न हूंदो। पूरी नज़र रखंदासीं बादल, नाराज़ छो पियो थी? तूं छा थी सम्झी अम्मा? छा ख़मीसूं मूंखे ख़ुशि रखी सघंदो? छा मूंखे 3 वेलनि जी मानी खाराए सघंदो ऐं मुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करे सघंदो? अम्मा ख़्वाहिशूं पूरियूं करण जे लाइ घर में वेही करे अच्छा वार त कोन कंदी आहे न। रियासत 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 रियासत। अल्लाह तुझे बसा दे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अम्मा मां जा पेर ॾिसी समुझी वेंदा त तूं पुट खे ई जनम ॾींदी ऐं जेको हिन रियासत जो वली वारिस बणबो। आमीन चाची। हाणे तोखे पंहिंजे दुश्मननि खां ख़्यालु हटाए पंहिंजे बच्चे जी तरफ़ ख़्यालु रखिणो आहे। पंहिंजी तबियत जो बि वधि में वधि ख़्यालु रखंदी कर, खाईंदी पीअंदी कर। मुंहिंजो ख़्यालु सॼो ॾींहुं ज़ुबैदा रखंदी आहे। मां तोखे पंहिंजी भेण सम्झंदी आहियां, पोइ तुंहिंजो ख़्यालु कीअं न रखंदसि? तव्हांजा इहे थोरा मां वक़्तु अचण ते ज़रूरु लाहींदमि। न्याणी जे मथां का बि मां थोरो नाहे कंदी ऐं मां तोखे पंहिंजी न्याणी सम्झंदी आहियां। ही घर तुंहिंजो ई आहे, तूं पंहिंजो ई सम्झ मड़े। इहे तव्हांजा कुर्ब आहिनि चाची, न त बेसहारा खे हिन दौर में सहारो ॾियण लाइ केर बि तयारु नाहे हूंदो। धीअ
अॼु खां पोइ तूं पाण खे बेसहारो न सम्झ। मां तुंहिंजी माउ जी आहियां ऐं ज़ुबैदा तुंहिंजी भेण आहे। हा हेॾे तव्हां सभु जा सभु तयार थी वञो। सुभाणे राति वॾो धमाको करणो आहे, धमाको। कहिड़ो धमाको चाचा, कुझु असांखे ॿुधा। इहा सलाह वञी तव्हां तरफ़ फ़क़ीर सां कयो। हू तव्हांजे इंतज़ार में वेठो आहे। तव्हांखे सभु कुझु सम्झाईंदो त तव्हांखे छा छा करिणो आहे, सम्झो। मोहिब ऐं लाला उते हवेली ते आहिनि। तव्हांखे बि उते रहणु घुरिजे। हाणे हिते कंहिंजी बि ज़रूरत न पवंदी। असांजो अधु बारू त हिते पियल आहे कादन, हिन खे ख़ाली कीअं छॾे वञूं। मां हिते आहियां, तव्हां हली हवेली ते पारो ॾियो। ऐं हा, का बि लापरवाही न थियणु घुरिजे। लापरवाही न कई आहे, न कंदासीं। अच खान। हाणे तव्हां सभु सम्झी वियो न त असांखे सुभाणे राति छा करिणो आहे। समझी वियासीं फ़क़ीरा। फ़क़ीरा, सुभाणे वारी राति जो ई इंतज़ारु आहे असांखे। दुश्मन इहो ई सम्झंदो त असां पंहिंजी महफ़िल में मस्तु आहियूं, पर उन्हनि खे इहा ख़बर ई न पवंदी त धमाल मथां धमाल कीअं थींदी आहे। वो बि तयारी में हूंदा। उन्हनि जी तयारी ॾिसी छॾी आहे, तव्हां पंहिंजी तयारी कयो। मूं ॾिठो आहे तूं ऐं तुंहिंजो पूरो ख़ानदान भक्ति जी ग़ुलामी करण में तमामु ख़ुशि आहियो। ग़ुलामी न, पर असांजी वफ़ादारी आहे। जेकॾहिं एॾा ई तव्हां वफ़ादार आहियो त पोइ भक्ति तव्हांखे पाण सां गॾु विहारे, पर तव्हां त सदाई हुन जे पेरनि में वेठा आहियो। पोइ हाणे ॿुधा त ग़ुलामी खे अञा सिंग थींदा आहिनि। मञा थो त असां नौकर आहियूं, पर नौकर खे पंहिंजी औकात में रहणु घुरिजे। मां तोखे इन हवेली जो मालिक बणाइणु चाहियां थी, पर तूं नौकर में ख़ुशि आहीं। बसि उहे ख़्वाब न ॾिस जेके पूरा न थी सघनि। ही ख्वाब न, हक़ीक़त आहे जंहिंखे तूं तस्लीम नथो करीं। जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾी न त हिन रियासत जो मां तोखे मालिक बणाए सघां थी। तुंहिंजो साथ ॾियण लाइ मां भक्ति खे मारणो पवंदो। भक्ति जी मौत खां सिवा असां पंहिंजे मक़सद खे हासिल नथा करे सघूं। अम्मा भक्ति जे मौत खां पोइ पापा न तोखे ज़िंदा छॾींदो न मूंखे ज़िंदा छॾींदो। मूंखे त मारे सघे थो, पर तुंहिंजो पीउ आहे, तोखे कॾहिं बि कोन मारींदो। इहो मौत जो ख़ौफ़ त मूंखे करणु घुरिजे, पर तूं छो इन ख़ौफ़ में विकोड़जी वियो आहीं? मूंखे मौत जो को बि ख़ौफ़ न आहे, पर मूंखां ग़द्दारी कोन थींदी। गद्दारी त तोखे हर हाल में करणी पवंदी। मां बि ॾिसां थी तूं घणो टाइम मुंहिंजो साथ नथो ॾे। दिलबर जी, तूं ऐं गुलू वञी ॿाहिरि पार वठ। ठीकु आहे, अचु गुलू। मूं दिलबर खे सम्झाए छॾियो आहे, अधु राति खां पोइ वञी तव्हां चौकी ॾिजो। इन विच में दिलबर को बि निंड जो बहानो करे अंदरि ईंदो ऐं गुलू खे कुझु देरि लाइ अकेलो छॾींदो, ऐं इन विच में तव्हां बि निंड जो बहानो करे सुतल हुजो। उन खां पोइ तव्हां वञी ॿाहिरि संभालींजो, ऐं हा, इहो ख़्यालु रहे त तव्हांजी नज़र गुलू मथां हुजे। असांखे नथो लॻे त गुलू असां सां गदारी कंदो। अरे घणो सियाणो न थी नुरल। जेकॾहिं गुलू गदार हूंदो न, दरबार में बीठल न हूंदो। पूरी नज़र रखंदासीं बादल, नाराज़ छो पियो थी। हाणे तव्हां वञी आराम कयो। मां हुननि खे चई छॾियो आहे त अधु राति अची तव्हांखे उथारे। अम्मा हे त मां अज़ाब में अचियुसि त निभागी विटे विटे मुंहिंजा कन थी भरे। तव्हां कहिड़ी जॻह मां मूंखे फासाए छॾियो। चए थी पई अम्मा भक्ति खे ज़हर ॾे त हिन पूरी हवेली ते कब्ज़ो करे छॾियो। पुट, तूं हिन औरत जो वध में वध ख़्यालु रख। हीअ वॾी ज़हरीली औरत आहे। हीअ अम्मा भक्ति सां गॾु तोखे बि ॾंगण में देरि न कंदी।
पोइ अहिड़ी ख़तरनाक औरत खे अमा बख्ती आज़ाद छो छॾियो आहे? पुट खैरन सां हिन हवेली जो वारिस जनम वठे पोइ हितां जो कानून ई बदिलजी वेंदो। दिलवर निंड वेठे थी या? और यार ॾाढी निंड थी अचे। टाइम बि न आहे थियो जो मूसा ऐं नूर लॻे उथायूं। जो उथाईंदासीं त नाराज़ थी पवंदा। उन्हनि खे उथारण जी ज़रूरत ई न आहे। तूं वञी आराम कर, मां हिते बीठो आहियां कलाक। गुलू मां हाणे आराम थो कयां। 2 बजे खां अॻु में मूसा ऐं नूरल खे न उथाइजांइ। जेकॾहिं उथाई त पोइ नाराज़ थी पवंदा। ठीकु आहे दिलवर। गुलू तोते कंहिंजी नज़र त कोन पई? न कादन, मूं ते कंहिं बि शक न कयो आहे। अम्मा निंड नथी अचे छा? न अम्मा, तुंहिंजी परेशानियुनि खे मां सम्झां पई अम्मा, पर जेको तूं सोची थी न उहो हाणे कोन थींदो। इन करे चवां थी ज़िद छॾ, तुंहिंजो रिश्तो असां खमीसे सां कयूं था। तूं छा थी सम्झी अम्मा? छा खमीसूं मूंखे ख़ुशि रखी सघंदो? छा मूंखे 3 वेलनि जी मानी खाराए सघंदो ऐं मुंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करे सघंदो? अम्मा ख़्वाहिशूं पूरियूं करण जे लाइ घर में वेही करे अच्छा वार त कोन कंदी आहे न। जंहिंखे चाहियो हो उन सां त शादी कोन थी सघी। हाणे शादी तां दिल खजी वई आहे। ही सभु लिखे जा लेख आहिनि अम्मा। जेको इंसान चाहींदो आहे न उहो कोन थींदो आहे। तोखे रब जी रज़ा ते राज़ी रहणो पवंदो। मां पंहिंजे रब खे मयार कोन थी ॾियां मां, उन जी रज़ा में राज़ी आहियां, पर मूंखे कुझु वक़्त लाइ पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। हूर तोखे पंहिंजी ज़िद छॾणी पवंदी। असां तोखे तुंहिंजे हाल ते नथा छॾे सघूं। जेसी ताईं अम्मा मुंहिंजी ज़बरदस्ती शादी नथी कराए, अम्मा खे सुख कोन ईंदो। जेकर उन्हनि खे पंहिंजी रियासत आहे त मां बि पंहिंजे तॾे मन वारो आहियां। मुंहिंजे पोयां बि पुट पूरी बिरादरी बीठल आहे। तव्हां छा वारस खे लावारिस सम्झो आहे? ठीकु आहे वारिस खान, तुंहिंजे भरोसे ते असां हिते रहूं था। जेकॾहिं तव्हां मथां ज़ोर पइजी वञे न त असांखे निकिरण जी तव्हां वाट ज़रूरु ॾिजांइ। पोइ कादन खे कोड़की में फसाइण जो वक़्तु अची वियो आहे। पर अदा छा इहो सूबेदार असां सां हिन कम में पूरो साथ ॾींदो? बादल सूबेदार खे असांजो साथ ॾियणो पवंदो। जेकॾहिं सूबेदार असांजो साथ न ॾिनो न पोइ पक्षम त उहो बि मारियो वेंदो। रियासत 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 रियासत। मुंहिंजे मथां कंहिंजो बि शक न आहे आयो। पोइ जांच छो कंदा? ॿुधाए कहिड़ी ख़बर आंदी अथई? फ़क़ीर ऐं सूबेदार इहा सलाह ठाही आहे त सुभाणे हू ताक़त महफ़िल कंदा। जीअं तव्हां सम्झो महफ़िल में हू मशगूल आहिनि। उन्हनि जी हर शैतानी चाल खां मां वाक़ुफ़ु आहियां। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त उन्हनि जो मनसूबो छा आहे? सूबेदार उन महफ़िल लाइ ज़मीर शमीर खे वठी ईंदो ऐं ॿिन्हिनि खे ॻोठ ॿाहिरियां मारिया वेंदो जीअं आख़िरी शाहिद बि ख़तमु थी वञनि। ठीकु आहे गुलू,
तूं वापसि निकिरी वञ जीअं तुंहिंजे मथां कंहिंजो शक न थिए। जंहिं ॾींहुं फ़क़ीर वारनि जो मुंहिंजे मथां शक आयो तूं मूंखे पनाह ॾींदे? तुंहिंजी ज़िंदगी जो मां ज़िमो खयो आहे। फ़क़ीर वारा तुंहिंजो कुझु बि बिगाड़े न सघंदा। तूं दिलजा कर। ठीकु आहे कादन। असुल गेम इहा आहे या कुझु ॿियो करण वारा आहिनि? इन जे लाइ सोचणो पवंदो। दिलशेर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन सख़्तीअ सां मनो कई आहे त तव्हांखे ॿाहिरि वञण मां न ॾियां। वारिस खान तूं छा थो सम्झी? असां हिते महफ़ूज़ आहियूं। वारिस लावारिस न आहे पुट। तव्हां छो पिया परेशान थियो जो तव्हांखे मां छा निंधणको करे माराईंदुसि? अॻी धुर वॾी ताक़त वारा आहे। उन्हनि जी पंहिंजी रियासत क़ाइमु थियल आहे। पुट जेकर उन्हनि खे पंहिंजी रियासत आहे त मां बि पंहिंजे तॾे मना मारो आहियां। मुंहिंजे पोयां बि पुट पूरी बिरादरी बीठल आहे। तव्हां छा वारिस खे लावारिस सम्झो आहे? ठीकु आहे वारिस खान, तुंहिंजे भरोसे ते असां हिते रहूं था। जेकॾहिं तव्हां मथां ज़ोर पइजी वञे न त असांखे निकिरण जी तव्हां वाट ज़रूरु ॾिजांइ। तव्हांखे हितां निकिरण लाइ हर वक़्तु वाट मिलंदी पुट। अहिड़ो ॾींहुं ई न ईंदो पुट जो वारिस दुश्मननि जे आॾो कमज़ोर पची वञे। असांखे तो मथां भरोसो आहे ऐं उमेद आहे मौत जे मुंहं में न धिकींदो। तव्हांजो भरोसो क़ाइमु रहंदो। वारिस लावारिस नाहे, तव्हांजी मदद ज़रूरु कंदो। तव्हांजो शक सही निकितो फ़क़ीरा। राति गुल्लू वञी कादन सां मिलियो आहे। हाणे हिकु धक सां ॿ शिकार कंदो। हिकु त गद्दार साम्हूं अची वियो आहे ऐं ॿियो त इहो कादन असांजी यार में फासंदो। छा था सम्झो अदा? कादन खे गुलूअ जे ॿुधायल ॿोलनि ते यकीन अची वेंदो? खणी जो गुलू मथां पूरो भरोसो न करे पर हुनजी जांच लाइ निकिरंदो ज़रूरु। पोइ कादन खे कोड़की में फसाइण जो वक़्तु अची वियो आहे। पर अदा छा इहो सूबेदार असां सां इन कम में पूरो पूरो साथ ॾींदो? बादल सूबेदार खे असांजो साथ ॾियणो पवंदो। जेकॾहिं सूबेदार असांजो साथ न ॾिनो न पोइ पक्ष सम त उहो बि मारियो वेंदो। सही सही ॿुधायो फ़क़ीरा। राति छा करण वारा आहियो? सच में ज़मीर ऐं शमीर खे मारींदो या तव्हांजी दिलि में ॿियो को प्लान आहे? दिलबर के राज़ हथ खां वधीक ख़तरनाक हूंदा आहिनि। उन्हनि खे ॼाणण जी कोशिशि कंदे न मारियो वेंदे। ग़लती थी वई फ़क़ीरा, ॿीहर न थींदो। हर राज़ जो ओसी ताईं इंतज़ारु कंदा कयो जेसि ताईं खुली करे तव्हांजे साम्हूं न अचे। वक़्त खां पहिरियां पुछणु ख़तरनाक हूंदो आहे। हाणे तूं उतार ते हल दिलबर, छो त जेकॾहिं अगरि तूं घणो वक़्तु असां सां गॾु हुजे न त थी सघे थो इहो गुलू शक में मुब्तला थी वञे। ऐं मां नथो चाहियां त इहो गद्दार कंहिं शक में मुब्तला थी वञे। ठीकु आहे। ये वटि चांहि साहब खे पीआरे अच। साहब खे चइजांइ त करीम पंहिंजे हथनि सां तयारु कई आहे। न जमादार अंदरि तोखे वञणो पवंदो। साहब जो तो में ज़रूरी कमु आहे। साहब कावड़ में त न आहे न? न कावड़ में न आहे बाबा। ठीकु आहे मां इन जात में लॻो पियो। ठीकु साईं। वे जमादार करीम वे। ना सर, मां जे बराबरी में नथो वेही सघां। जमादार करीम तोखां हिकु कमु वठणो आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त तूं पंहिंजी ईमानदारीअ सां ज़रूरु निभाईंदे। सर हिकिड़ी रात जी ॻाल्हि कयां, नाराज़ त न थींदव न? चङो ॻाल्हि कर। सर ईमानदारी असांजे खाते में रही किथे आहे? हज़ारनि में तव्हांखे को हिकु ऑफिसर ईमानदार लभे थो? जॾहिं न आहे त साहब तव्हां मूं मां ईमानदारी जी उमेद छो पिया रखो?
जमादार करी असां मिले वारा हिक ॿिए सां पूरी ईमानदारी कंदा आई मां उन ईमानदारीअ जी तव्हां में पूरी पूरी उमेद थो रखां। इहो त आहे साहब, पाण अमले वारा हिक ॿिए सां सचा आहियूं, पर हिते पति जी माल बेईमान थी वञूं था। छा तव्हांखे पंहिंजो हिसो नाहे मिलंदो छा? साहब केतिरो मिलंदो आहे इहो तव्हांखे बि ख़बर आहे, 100 में सिर्फ़ 5%। तूं छा थो सम्झी? हाँ त मां 95% पंहिंजी हिन जेब में रखंदो आहियां। हाँ जमादार करीम ॾिस, मूंखे मथे ताईं मोकिलणा पवंदा आहिनि ऐं मथियां अञा मथे मोकिलींदा आहिनि। जेकॾहिं असां हिसाब कंदासीं न त इन ई हिसे जो 5% थी वञे थो। हिक सिपाही ऐं जमादार खां वठी मथे CM ताईं माल विराइजे थो। अम्मा भक्ति, सुभाणे केॾी महिल शहर निकिरणो आहे? सुभाणे सिज उभरण सां ई निकिरंदासीं। नाश्तो तयारु करे छॾिजां। अव्हांजा कपिड़ा लटा ऐं बाक़ी समूरो सामान ठाहे छॾियो आहे। सिर्फ़ु असांजा कपिड़ा न, पर पनाह ऐं तूं पंहिंजा कपिड़ा बि तयारु करे छॾ। मूं पाण लाइ 2 वॻा खयां आहिनि। असांखे उते घणा ॾींहं लॻंदा? बशीरा, तोखे उते 5 खां 8 साल लॻी सघनि था। छा 5-8 साल? रियासत रियासत